गुजरात जी अज़ीम दास्ताननि में एक दास्तान सोहिणी महिवाल जी बि आहे। महिवाल जो नालो इज़्ज़त बेग हो। रवायतूं आहिनि त पाण बुखारा जो सौदागर हो। गुजरात में वापार लाइ आयल हो, जिते हुन सोहिणीअ जे हुस्न जो चर्चो ॿुधी जॾहिं सोहिणीअ खे ॾिठो त सोहिणी महिवाल हिक ॿिए ते आशिक़ थी पिया। सोहिणीअ जा माइट मालवंद ऐं कुंभार को कमु कंदा हुआ। महिवाल सोहिणीअ खे ॾिसण जे बहाने हर रोज़ सोहिणीअ जे माइटनि खां ठिकर जा थांव या दिला वग़ैरह वठणु ईंदो हो। दोस्तो, हीअ वीडियो पूरी ॾिसण खां पहिरियां तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे बटण ते ज़रूरु प्रेस कयो त जीअं असांजो ईंदड़ मालूमाती वीडियोस तव्हां सभिनी दोस्तनि ताईं रसाई करे सघनि। इज़्ज़त बेग वापार छॾे हर वक़्तु सोहिणीअ जे दीदार लाइ आतो हो। संदसि ज़हन ते सिर्फ़ु सोहिणी सवार हुई। अहिड़ी सूरत में संदसि हड़ में जेकी बि पैसा हुआ उहे बि ख़तमु थी विया। जॾहिं सफ़ा सुञो थी वियो त सोहिणीअ जे माइटनि वटि नौकर तौरु कमु करणु लॻो ऐं उन्हनि जा चनाब दरिया जे ॿिए धर चौपायो माल बि चारींदो हो। सोहिणीअ जे माइटनि सोहिणीअ जी शादी पंहिंजी क़ौम में कराए छॾी। उहो ॾिसी महिवाल ॾाढो दिलशिकस्ता थियो, पर सोहिणी पंहिंजी साड़ीअ सां खेसि सनीहो मोकिलियो त पंहिंजी मोहब्बत में काई कमी न ईंदी। उहो ॿुधी महिवाल जे दिलि में मोहब्बत जी चिणग वरी भड़की पई ऐं राति जो रोज़ानो सोहिणीअ सां मिलण लाइ दरिया तरी गुजरात वेंदो हो। सोहिणीअ लाइ ताज़ी मच्छी भुनी पिणु खणी वेंदो हो। हिकु राति जॾहिं महिवाल सोहिणीअ सां मिलणु वियो ऐं सोहिणी खे खाइण लाइ भुनल गोश्त ॾिनई। सोहिणी जीअं ई गोश्त खाधो त महिवाल खे चयईं त अॼु गोश्त जो ज़ाइक़ो कुझु अलॻि आहे। तंहिं ते महिवाल चयो त अॼु मूंखे मच्छी हथ नाहे आई ऐं तोॾे कीअं ख़ाली अचां हा, जंहिंजे करे मां पंहिंजी रान जो गोश्त कटे तुंहिंजे लाइ भुनी खणी आयो आहियां। महिवाल जी रान मां रतु वही रहियो हो। सोहिणी महिवाल जी एतिरी मोहब्बत ॾिसी वधीक दीवानी थी वई। अहिड़ी सूरत हाल में सोहिणी पंहिंजे मोहब्बती महिवाल सां मिलण लाइ दिलो ॿधी दरिया पार करे हिन सां चोरी चोरी अची मिलंदी हुई। हिकु ॾींहुं सोहिणीअ जी निणान खे शक थी पियो ऐं हू सोहिणीअ जी ताड़ करणु लॻी ऐं सॼी हक़ीक़त खां बाख़बर थी वई। कुझु गैरत त कुझु साड़ हुनजे ज़हन में सोहिणीअ जे ख़िलाफ़ साज़िश खे जनमु ॾिनो। हिकु राति तूफ़ान, तेज़ हवा ऐं गहरी धुंध हुई, पर सोहिणी पंहिंजी मोहब्बत जे जुनून में दरिया ॾांहुं निकिरी वई। सोहिणीअ खे मोहब्बत एतिरो त अंधो करे छॾियो हो त हू उहो बि न परखी सघी त उहो दिलो जेको चेल में ॿधी दरिया टपंदी हुई कचो आहे या पको, छाकाणि त हुनजी निणान साज़िश करे पके दिले जी जॻह ते कचो दिलो रखे छॾियो हो। हुन राति दरिया बि पंहिंजी फुल मौज में हुयो, पर दरिया जूं वॾियूं वॾियूं छोलियूं बि सोहिणीअ जे हौसले खे घटि न करे सघियूं। सोहिणी पंहिंजे महिवाल खे पुकारे दरिया में लही पई। हिकु अजीब मंज़र हुयो। सोहिणी मोहब्बत ऐं मौत जे विच में लुढ़ंदी रही ऐं पंहिंजे महिवाल खे पुकारणु लॻी, पर सोहिणीअ जो आवाज़ महिवाल जे कननि ताईं न पहुची सघियो। पर चवंदा आहिनि त मोहब्बत वारा दिलि सां ॻाल्हाईंदा आहिनि। सोहिणीअ त हुन पार वञण खां अॻु ॿिए पार हली वई, जंहिं पार खां केर बि वापसि नाहे वरियो। महिवाल बि सोहिणीअ जो इंतज़ारु कंदो रहियो, पर जॾहिं सोहिणी न पहुती त हूअ बि सोहिणी सोहिणी पुकारे दरिया में टप ॾिनो ऐं मोहब्बत जा उहे टहक ॾुख जे आलाप में तब्दील थी विया। दरिया बि ख़ामोश थी वियो, हवा बि मोहब्बत जी सोग में ख़ामोश थी वई। सोहिणी महिवाल जी पाक रूह बि परवाज़ करे वई। दोस्तो, उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। असांजी हिन वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी क़ीमती राय खां आगाह कजो।